अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं खुश हूँ ठीक ठाक हूँ। तो पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। जी त दोस्तों हाणे हाणे पंहिंजी अपडेट ते ज़रा त पापनगर में छा थींदो छा न, इहो तव्हांखे हिन नंढड़ी वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे मुकमल ॾिसिजो महिरबानी करे। जी त दोस्तों त शेर दिलि जेको आहे त शींहं जी दिलि रखंदड़ आहे ऐं बालाज ख़ान जी दिलि ते माना कारो दाग़ आहे जेको शेर दिलि खे मारणु चाहे थो। ऐं ॿिए पासे मल्हार बि जेको आहे त बालाज ख़ान जे अॻियां नथो झुके ऐं हुनखे माराइण जे लाइ या अगवा कराइण जे लाइ माण्हू मोकिलींदो ईंदड़ एपिसोड में हुनजे घर, पर उन्हनि खे मल्हार उतां न मिलंदो। बहरहाल मल्हार खे कहिड़े बि हिसाब सां बालाज ख़ान सोघो कराए पाण वटि ज़रूरु खणी ईंदो। त हीउ एपिसोड जेको आहे दिलचस्प थियणो आहे। ऐं जीअं त तव्हां ॾिसी आहियो त राबेल ते हू आशिक़ु आहे, इन जे करे थी सघे थो मल्हार ते रिआयत करे, बाक़ी हूअं रिआयत न कंदो। जी दोस्तों, ही हुई असांजी अपडेट। वरी अहिड़ियूं अपडेटूं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं तव्हां सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।